मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला वस्तईनु बिस्सब्रि वस्सलात व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मया मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे जुमे नमाज़ ते अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। ऐं जुमे नमाज़ ते जेको भी मस्जिद में सब खां पहिरियां ईंदो आहे, यकीन तौर ते जेके बाद में उन खां मुक़्तदी या जमायती ईंदा आहिनि, उन्हनि खां इहो पहिरियों जेको बंदो ईंदो आहे, सभ खां ज़्यादा में ज़्यादा अल्लाह ताला उनखे नेकी ॾींदो आहे, सभ खां ज़्यादा में ज़्यादा अल्लाह ताला उनखे अजुर ॾींदो आहे। छो त इहा हिकिड़ी तमामु तवील हदीस आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जेको जुमे में सभ खां पहिरियां मस्जिद में दाख़िल थींदो, अल्लाह ताला उनखे उठ जे सदक़े जेतिरो अजुर ॾिए थो। इन खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़्यादा तफ़सील बयानु कंदे फ़रमायो, पोइ कंहिंखे घोड़े जो, कंहिंखे बकरी जो, कंहिंखे मुर्गी जो, कंहिंखे अंडे जो अल्लाह ताला अजुर व सवाब ॾिए थो। कोशिशि थी सघे त बंदो जुमे जे ॾींहुं जेतिरो जल्दी थी सघे जुमे तरफ़ वञे। इन जो हुकुम अल्लाह ताला क़ुरान हकीम में बि ॾिनो आहे। ऐं ईमान वारो जॾहिं तव्हां जुमे जे ॾींहुं आज़ान खे ॿुधो ऐं पंहिंजे कारोबार खे बंदि कयो ऐं मां अल्लाह ताला जे ज़िक्र जी तरफ़ दौड़ लॻायो, यकीन तौर ते उनजे अंदरि तव्हांजी भलाई रखियलु आहे। ऐं जीअं जो नमाज़ तव्हांजी मुकमल थी वञे, अल्लाह जो ज़िक्र जेको कंप्लीट थी वञे, पोइ सरज़मीन में निकिरो ऐं अल्लाह ताला जे फ़ज़ुल खे तलाश कयो, अल्लाह ताला खां रिज़्क़ जेको आहे तलब कयो। हे जुमे जे ॾींहुं अल्लाह ताला अहकाम जेको कुझु असांखे नोट कया आहिनि। जुमे जो ॾींहुं तमामु वॾो फ़ज़ीलत वारो ॾींहुं आहे। बनिस्बत जेके हफ़्ते जे अंदरि ॿिया ॾींहं अचनि था, उन्हनि खां जुमे जी ताज़ीम तमामु मथे आहे। इन जे अंदरि आमल बि मथे आहिनि। जुमे जे अंदरि अल्लाह ताला का अहिड़ी घड़ी रखी आहे, जंहिं घड़ी जे अंदरि अल्लाह ताला हर हिकु ईमान वारे जी दुआ क़बूल कंदो आहे। उहे घड़ियूं मुख़्तलिफ़ उलमा बयानु कयूं आहिनि त जुमे जे आज़ान जे दौरान, ख़ुतबे जे दौरान, या नमाज़ खां बाद में, या असर नमाज़ जे टाइम, बहरहाल इन पूरे ॾींहं जे अंदरि जेकॾहिं कोई बि ईमान वारो अल्लाह ताला खां दुआ घुरे, अल्लाह ताला जुमे जी बरकत जे करे उन जी उहा दुआ क़बूल कंदो आहे। ऐं बंदो अल्लाह ताला खां दुआ घुरंदो रहे। अद्दुआ मुख़ुल इबादती, यानी दुआ तमामु इबादत जो हिकु मग़ज़ आहे। ऐं दुआ तमामु वॾी हिकु शइ आहे। इन खे बंदो नॉर्मल ऐं मामूली न सम्झे। अल्लाह ताला खां हमेशह बंदो हिदायत, आफ़ियत
सुकून, राहत ऐं फितने ऐं फ़साद खां बचण जी हर टाइम बंदो दुआ घुरे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मामूल हूंदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आफ़ियत जी दुआ ज़्यादा घुरंदा हुया। आफ़ियत जी दुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़्यादा घुरंदा हुया। अमुन जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ज़्यादा घुरंदा हुया। फ़साद खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी आहे। शैतान जे शर खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी आहे। त जेके अमाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहुं असांखे बयानु करे ॿुधाया आहिनि उन जे मथां असां हलंदासीं, यकीन तौर ते असां फलाहीअ ते पहुची वेंदासीं। हाणे हे जेके आयत पढ़ियूं आहिनि मां क़ुरान हकीम जूं, वस्तईनू बिस्सब्रि वस्सलात व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन। हाणे हिन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला सब्र जो हुकुम ॾिनो आहे त ए ईमान वारो सब्र जे ज़रिए सां ऐं नमाज़ जे ज़रिए सां अल्लाह ताला खां मदद हासिल कयो। नमाज़ जे ज़रिए सां ऐं सब्र जे ज़रिए सां। हाणे काफ़ी बातिल फ़िरके वारा इन आयतुनि जे अंदरि हीअं ॻाल्हि कंदा आहिनि त ॾिसो, जॾहिं अल्लाह ताला क़ुरान हकीम में इन शइ जो हुकुम ॾिनो आहे त सब्र खां मदद वठो, नमाज़ खां मदद वठो, यानी मालूम थिए थो त गैरुल्लाह खां मदद वठणु दुरुस्त आहे। इन जे करे त अल्लाह ताला फ़रमायो त सब्र खां मदद वठो ऐं नमाज़ खां मदद वठो। पोइ उहे चवंदा आहिनि त या अली मदद चवण बि दुरुस्त आहे, या मुहम्मद मदद चवण बि दुरुस्त आहे, या गौस मदद चवण बि दुरुस्त आहे। ऐं हर हिकु ज़माने जे अंदरि पंहिंजे पीर खां बि मदद वठी था सघो था इन आयत खे कुझु पेश करे। हालांकि इहो इन जो मतिलबु वठणु इंतिहाई ग़लति आहे। अल्लाह ताला हिते हीअं फ़रमायो आहे त नमाज़ जे ज़रिए सां ऐं अहिड़ी तरह सब्र जे ज़रिए सां मां अल्लाह ताला खां मदद हासिलु कयो। यकीन तौर ते जेको बंदो सब्र कंदो त यानी उहो अल्लाह ताला जे अहकाम जे मथां हले थो, ऐं जेको बंदो नमाज़ पढ़े थो इहो अल्लाह ताला जे अहकाम जे मथां हले थो। नमाज़ जीअं जो पढ़ंदो त अल्लाह ताला जी मदद ईंदी। सब्र जीअं जो कंदो त अल्लाह ताला उन सब्र जे बदिले ते तव्हांजे मथां पंहिंजी रहमत खे नाज़िल कंदो ऐं अल्लाह ताला तव्हांखे मुश्किलात खां कढंदो। इंसान जे मथां हालात जेको अजीब ग़रीब अची वेंदा आहिनि, परेशानी, मौत, बीमारी, हे तमामु मरल इंसान जे मथां ईंदा आहिनि। इन ईमान वारे खे हिकु शइ जेको आहे ज़हन में रहणु खपे त अल्लाह ताला कॾहिं बि कंहिं ईमान वारे जे तरफ़ जॾहिं तकलीफ़ खे मोकिलींदो आहे पोइ अल्लाह ताला उनजे लाइ ॿ मामला कंदो आहे। कोई बि बंदो दुनिया जे अंदरि खणी उनखे कंडो छो न लॻे, पर आहे मुस्लमान, आहे ईमान वारो, आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो चवण वारो, पोइ दुनिया में कहिड़ी बि तकलीफ़ पहुचे, उहा तकलीफ़ जेकॾहिं हिनखे एतिरी घटि पहुती आहे जो हिनखे पेर में सिर्फ़ु कंडो लॻो आहे, यानी हे तकलीफ़ आहे पर नॉर्मल दर्जे जी तकलीफ़ आहे, नंढी तकलीफ़ आहे, पर इन तकलीफ़ ते बि अल्लाह ताला ॿ मामला कंदो आहे। दुनिया में जेकी तकलीफ़ ईंदी आहे उन तकलीफ़ ते असांखे ॿ बदिला मिलंदा आहिनि। हिकु बदिलो इहो मिलंदो आहे त जेकॾहिं असांजा गुनाह आहिनि त अल्लाह ताला उन तकलीफ़ जे करे उन गुनाह खे अल्लाह ताला मिटाईंदो आहे। हिकु नंबर ते मामिलो इहो थींदो आहे। जेकॾहिं ज़्यादा का तकलीफ़ पहुती आहे त पोइ अल्लाह ताला तकलीफ़ ज़्यादा ॾेई करे ज़्यादा गुनाह अल्लाह ताला माफ़ु कंदो आहे। जेकॾहिं तकलीफ़ जेकी आहे पहुती आहे पर मुंहिंजी ज़िंदगी में गुनाह न आहिनि, पोइ अल्लाह ताला कहिड़ो मामिलो कंदो आहे, पोइ अल्लाह ताला जन्नत में तव्हांजो दर्जो जेको आहे बुलंद करे छॾींदो आहे। यकीन तौर ते हिन दुनिया जे अंदरि रसूलनि जे मथां तकलीफ़ पहुती, पैगम्बरनि जे मथां तकलीफ़ पहुती, बाज़ मक़ामात ते नूह अलैहिस्सलाम खे तकलीफ़ आई, ईसा अलैहिस्सलाम खे तकलीफ़ आई, मूसा अलैहिस्सलाम खे तकलीफ़ आई, ऐं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बाज़ मक़ामात ते काफ़िरनि ईज़ायो। यकीन तौर ते पैगम्बर जी का बि ख़ता न हूंदी आहे। पैगम्बर जी ज़बान मुबारक ते अल्लाह ताला जो कलाम जेको आहे जारी थींदो आहे। इन जे बावजूद बि जेकॾहिं पैगम्बर खे तकलीफ़ पहुचे थी दुनिया जे अंदरि त अल्लाह ताला पैगम्बर जो मक़ाम खे जेको आहे बुलंद कंदो वेंदो आहे। हाणे हिन टाइम तव्हांजे मथां ऐं असांजे मथां जेके हालात अचनि, उहे हालात मौत जो आयो, बीमारी जो आयो, कर्ज़ जो आयो, मुसीबत जो आयो, हर हिकु मामला त असांजे मथां ईंदा रहंदा आहिनि। पोइ इन जे मथां असां इंतिहाई ज़्यादा परेशान थी वेंदा आहियूं।
असां चवंदा आहियूं हीअ हालात सिर्फ़ु मुंहिंजे मथां आयो आहे, ईअं नाहे त दुनिया जे अंदरि हर हिकु इंसानु कंहिं न कंहिं टेंशन ऐं मुसीबत में पियो आहे। पोइ कंहिंखे टेंशन जेको आहे गुरबत जो, कंहिंखे टेंशन कंहिं इंसान जे ख़ौफ़ जो, कंहिं बंदे खे टेंशन हुकूमत जो, कंहिं बंदे खे टेंशन नौकिरी जो, कंहिं बंदे खे टेंशन छोकिरी जो। बहरहाल दुनिया जे अंदरि जेके बि इंसान आहिनि सभिनी वटि कंहिं न कंहिं क़िस्म जो कोई मसइलो लॻो पियो आहे, कोई न काई परेशानी लॻी पई आहे, जंहिं परेशानी जे अंदरि इंसानु रहे थो। पोइ जेकी बि तकलीफ़ पहुचंदी आहे उन तकलीफ़ ते अलाह ताला ॿ मामला कंदो आहे। हिकु नंबर ते या त अलाह ताला उन जे मथां असांजा गुनाह माफ़ु कंदो आहे, या ॿिए नंबर ते गुनाह असांजा घटि पोइ अलाह ताला असांजो मक़ाम जेको आहे बुलंद कंदो आहे। तकलीफ़ त इहा शइ मिलंदी आहे, ऐं जेकॾहिं उहा तकलीफ़ अचे पोइ उन जे मथां सब्रु करिणो आहे। तकलीफ़ जे मथां सब्रु करणु हे पैगम्बरनि जी सुनत आहे, पैगम्बरनि जी सुनत आहे। यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम का धार थी विया, काफ़ी अरसो गॾु न रहिया। याकूब अलैहिस्सलाम क़ुरान हकीम जे अंदरि ईअं फ़रमायो फ़सब्रुन जमील वल्लाहु मुस्तआनु अला मा तसिफ़ून, बेशक मां सुहिणो सब्रु थो कयां ऐं अलाह ई मुंहिंजो मददगार आहे। इन टाइम याकूब अलैहिस्सलाम कंहिं क़िस्म जो कोई बि नाशक्री न कई। हे पैगम्बरनि जो तरीक़ो आहे। पैगम्बरनि चयो त असां सब्रु जेको कंदासीं इन ते अलाह ताला असांखे इनाम इकराम ॾींदो। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां जंहिं टाइम तोहमत लॻी ऐं काफ़िरनि माज़ल्ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी जे मथां तोहमत लॻाई, ऐं उन टाइम बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि इहा ई आयत पढ़ी फ़सब्रुन जमील वल्लाहु मुस्तआनु अला मा तसिफ़ून। बेशक मां याकूब अलैहिस्सलाम जेकी दुआ घुरी हुई ऐं जेको याकूब अलैहिस्सलाम सब्रु कयो हुयो, मां ओड़ो ई जेको सब्रु कयां थी ऐं अलाह ताला मुंहिंजी मदद कंदो। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सब्रु कयो, अलाह ताला आसमान खां क़ुरान नाज़िल कयो पाकाई जे अंदरि। अलाह ताला फ़रमाए पैगम्बर जीअं पैगम्बर पाक आहे, जीअं रसूल पाक आहे, रसूल जूं घर वारियूं बि ईअं पाक आहिनि। ऐं यादि रहणु खपे इहे मोमिननि जूं माइरियूं आहिनि। मूंखे मुंहिंजे माइटनि ॿुधायो जेकी तुंहिंजे घर में तुंहिंजी माउ आहे इहा तुंहिंजी हक़ीक़ी माउ आहे, मां तस्लीम करे विधुमि। मूंखे अबे ॿुधायो हे तुंहिंजी माउ आहे, मूंखे मामनि ॿुधायो हे तुंहिंजे घर में जेकी आहे इहा औरत इहा तुंहिंजी माउ आहे। तमामु रिश्तेदारनि ॿुधायो मां तस्लीम करे विधुमि त हे मुंहिंजी माउ आहे, उनजी मां ताज़ीम कयुमि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ पेरनि जे हेठां, माउ जे पेरनि जे हेठां जन्नत रखियलु आहे, असां तस्लीम कयोसीं। पर इहे असांखे असांजे ख़ानदान ॿुधायो त जेकी तव्हांजे घर में तव्हांजी औरत आहे, जेकी तव्हांजे माउ जे रूप में आहे, इहा तव्हांजी हक़ीक़ी माउ आहे, असां तस्लीम करे विधोसीं। क़ुरान हकीम में अलाह ताला फ़रमायो नबी जूं घर वारियूं तव्हांजूं माइरियूं आहिनि, मोमिननि जूं माइरियूं आहिनि। इहा तमामु वॾी जेकी ॻाल्हि आहे, इहा तमामु वॾी तहक़ीक़ आहे। इहे तव्हांजूं माइरियूं आहिनि ऐं इन्हनि जी ताज़ीम ऐं इन्हनि जो अदब तव्हांजी जेके हक़ीक़ियूं माइरूं आहिनि इन्हनि खां वधीक आहे। इन्हनि जो मक़ाम अलाह ताला तमामु वॾो बुलंद कयो। त बीबी आयशा जे मथां जंहिं टाइम तोहमत लॻी इहे ई अल्फाज़ फ़रमायूं फ़सब्रुन जमील वल्लाहु मुस्तआनु अला मा तसिफ़ून। हर हिकु मौक़े जे मथां बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सब्रु कयो। सब्रु कंहिं सेखारियो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सेखारियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सब्रु सेखारियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी बीबी फ़ातिमा तो ज़हरा आहे, अल्लाह ताला करोड़े रहमतूं उनजे मथां नाज़िल अता फ़रमाई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म में अतहर मां जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जो टुकड़ो जे मक़ामात ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो फ़ातिमा तो बिदअतुम मिन्नी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी फ़ातिमा जे बारे में फ़ज़ीलत बयानु कंदे अलाह जे नबी हीअं फ़रमायो ए इंसानो हे फ़ातिमा जेकी आहे हे मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। निस्बत ॾिसो केॾी आला आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे पैगम्बरनि जा सरदार, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे पैगम्बरनि जा सरदार, नबी खां मथे कोई बि न आहे। यकीन तौर ते नबी जी औलाद खां मथे बि कोई न आहे।
जीअं नबी जो मक़ाम बुलंद आहे, अहिड़ी तरह बीवी फ़ातिमा तुज़हरा सलामुन अलैहा जो मक़ाम दुनिया जी तमामु औरतुनि जे मथां ग़ालिब आहे। जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाया, अल्लाह जे नबी फरमाया, हे बि जेकी मुंहिंजी न्याणी आहे इहे जन्नत जी औरतुनि जी सरदार आहे। फरमायो दुनिया जे अंदरि 4 औरतूं वॾी फ़ज़ीलत वारियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जे अंदरि 4 औरतूं जेके आहिनि वॾी फ़ज़ीलत वारियूं आहिनि। फरमायो उन जे अंदरि बीबी मरियम, ॿिए नंबर ते फरमायूंसि आसिया फ़िरौन जी घरवारी, 3 नंबर ते फरमायूं ख़दीजा ऐं 4 नंबर ते फरमायूं फ़ातिमा तुज़हरा सलामुल्लाह अलैहा। ॿी रिवायत में फरमायूं दुनिया जे अंदरि 4 औरतूं वॾी फ़ज़ीलत वारियूं आहिनि। उन में फरमायूं हिकिड़ी बीबी मरियम जंहिंजो ज़िक्र अल्लाह ताला क़ुर में कयो आहे, ऐं ॿी बीबी ख़दीजा जेकी मुंहिंजी घरवारी पहिरीं आई, ऐं 3 नंबर ते आयशा ऐं 4 नंबर ते फ़ातिमा। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरानो आहे। अल्लाह जे नबी इन जे बारे में तमामु वॾी ताज़ीम बयानु कई। ऐं इंतिहाई अहलुल बैत जो जेको घरु आहे, इन्हनि जे घर जे अंदरि सखावत ऐं इन्हनि जे घर जे अंदरि सबुर आला क़िस्म जो आहे। हिकु मरतबे हज़रत अली साईं घर में जींजो आया ऐं ॾिठो त बीबी फ़ातिमा तुज़हरा घर जे अंदरि ॿुहारी ॾियनि थियूं, चिकी जेको आहे पान हथनि सां पीसीनि थियूं, ऐं पाणी जेको आहे भरनि थियूं मशकी सां, जंहिंजे करे हथनि जे अंदरि बि लिफूं पइजी वियूं आहिनि। ॿुहारी ॾियण सां कपिड़ा बि जेको आहे ज़्यादा मेरा थियनि था, ऐं पाणी भरण जे करे सीने ते बि निशान था पवनि। त पोइ मशवरो कयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ तव्हां वञो ऐं तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाडली हिकु न्याणी आहियो, तव्हां वञो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं क़िस्म जो कोई हिकिड़ो ग़ुलाम ख़रीद करे अचो, यानी का औरत हिकिड़ी ग़ुलाम जे तहत वठी अचो, पोइ उहा तव्हां सां घर में कमकार कराए, चकी पीसे, पाणी भरे, तव्हांजे लाइ आसानी जो मामिलो थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वई बीबी फ़ातिमा तुज़हरा सलामुल्लाह अलैहा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़रीब मजमू ज़्यादा ॾिठूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा ॻाल्हि करे न सघियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन ॻाल्हि जो इल्मु पियो त मुंहिंजी न्याणी हिते आई हुई। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद में जॾहिं फ़ारिग़ थिया सिधो बीबी फ़ातिमा जे घर विया ऐं पुछा कि न्याणी तूं आई हुईं त पोइ बीबी फ़ातिमा तुज़हरा सलामुल्लाह अलैहा न ॿुधाए सघी। पोइ हज़रत अली साईं पाण ई ॿुधायो त साईं हितां जे तरफ़ इन करे आई हुई त हे घर में काफ़ी कमकार थी करे, ऐं घर में मां अकेलो आहियां, हसन हुसैन नंढा आहिनि, घर में काफ़ी कमकार करे थी, पोइ कम जे वजह सां इंतिहाई तकलीफ़ वारी थिए थी। हे तव्हां खां ग़ुलाम तलब करणु आई हुई, तव्हांजी न्याणी, हिन को ग़ुलाम ॾेई छॾियो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए मुंहिंजी न्याणी, ग़ुलाम खां वधीक तोखे हिकिड़ी मां बहितर शइ ॿुधायां थो, ग़ुलाम खां वधीक मां बहितर शइ ॿुधायां थो। ॾिसो रसूल आहे, अल्लाह जे नबी आहिनि, जेकॾहिं ॾियण ते पवनि ग़ुलाम बिल्कुलु ॾेई सघनि था, औरत ॾेई सघंदा जेकी बीबी फ़ातिमा जे घर में कमकार करे, पर अल्लाह जे नबी ॿुधायो त आमाल सां जुड़ो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए न्याणी, ग़ुलाम खां वधीक हिकिड़ी तोखे शइ ॾियां, राति जो जंहिं टाइम सुम्हे थी 33 मरतबा सुभान अल्लाह पढ़, 33 मरतबा अल्हम्दुलिल्लाह, 34 मरतबा अल्लाह अकबर पर, हे ग़ुलाम खां बहितर आहे। अल्लाह ताला आसानी जो मामिलो था फ़रमाईंदो। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक हूंदो हुयो, कॾहिं बि कोई साहबी, कॾहिं बि कोई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शागिर्द अगरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां का शइ घुरणु चाहे, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीम हुया, ॾिसनि पिया हिकमत ते त इहा शइ हिनखे ॾियणु दुरुस्त आहे या इन जॻह ते हिनखे को अमाल ॿुधायां। पोइ जेकॾहिं अमाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदा त उहो उन अमाल उन जे लाइ बहितर रहे पियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी जी वॾी ताज़ीम कंदा हुया, बीबी फ़ातिमा तुज़हरा सलामुल्लाह अलैहा जी। जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में बीबी फ़ातिमा ईंदी हुई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हूंदा हुया, काइनात जा पैगम्बर आहिनि, रसूल आहिनि, पर तमामु जेको आहे नबियुनि खां आला रसूल आहिनि। जॾहिं बि बीबी फ़ातिमा तुज़हरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक ईंदी हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताज़ीम में उथी बीहंदा हुया, ताज़ीम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीहंदा हुया। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पेशानी मुबारक ते बीबी फ़ातिमा खे बोसो ॾींदा हुया ऐं बीबी फ़ातिमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मुबारक वठी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मुबारक खे चुमी ॾींदी हुई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी करे पंहिंजी जॻह ते बीबी फ़ातिमा खे विहारींदा हुया। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ताज़ीम ॿुधाई आहे, न्याणी जी अलाह जे नबी रिस्पेक्ट ॿुधाई आहे त न्याणियुनि जो क़दुरु कयो, पर इन एतबार सां क़दुरु कयो। इन एतबार सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी खे एतिरी सारी इज़त, हालांकि काइनात जा पैगम्बर आहिनि, काइनात जो पैगम्बर जंहिं शख़्सियत लाइ उते यानी उनजो मक़ाम बि त एतिरो आहे न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते बीहंदा हुया बीबी फ़ातिमा जे लाइ, ऐं कॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुया जॾहिं बीबी फ़ातिमा जे घर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुया त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो वेंदा त पोइ बीबी फ़ातिमा बि सेम अहिड़ो मामूलु कंदी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उथी बीहंदी हुई बीबी फ़ातिमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण ते, ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मुबारक खां बोसो वठंदी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशानी मुबारक खां बोसो वठंदा हुया न्याणी खां, ऐं पोइ बीबी फ़ातिमा हथ खां वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी जॻह ते विहारींदी हुई। हे दुनिया जा अज़ीम, हे दुनिया जो अज़ीम पीउ ऐं दुनिया जी अज़ीम जेको आहे धीउ आहे। इंतिहाई अहलुल बैत जी जेकी ज़िंदगी हुई उहा सादी ज़िंदगी हुई। इमाम हसन हुसैन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु राति जो ख़्वाबु ॾिठो राति जो उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं ख़्वाबु ॾिसी करे इंतिहाई ज़्यादा परेशान थी चई साईं मां राति जो ख़्वाबु ॾिठो आहे, त मां ॾिठुमि त तव्हांजे सीने मुबारक मां, तव्हांजो सीनो ज़ार आहे, तव्हांजे सीने मुबारक मां गोश्त जो हिकिड़ो टुकड़ो किरियो आहे, उहो फिरंदो उहो गोश्त जो टुकड़ो अची करे मुंहिंजी गोद में किरियो आहे। जंहिंजे करे उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु इंतिहाई परेशान थी त हे ख़्वाबु आहे, पर ख़्वाबु ॾुखियो आहे। चइसि मां बयानु नथी करे सघां। अलाह जे नबी फरमायो ॿुधाए छॾ कहिड़ो ख़्वाबु आहे। चइसि मां राति जो ख़्वाबु ॾिठुमि त तव्हांजो सीनो मुबारक आहे, सीने मुबारक मां गोश्त जो टुकड़ो निकितो आहे, उहो गोश्त जो टुकड़ो यानी कलाबाज़ियूं खाईंदो सिधो अची करे मुंहिंजी गोद में पियो आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराए करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन क़रीब मुंहिंजी न्याणी खे पुटु थींदो, उनजी परवरिश तूं कंदीअ, हसन हुसैन पैदा थींदा। हे ख़्वाब जी ताबीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई। कुझु टाइम खां बाद में बीबी फ़ातिमा खे हसन पैदा थियो ऐं सिधो उनजी पालना उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा कई। कुझु टाइम खां बाद में इमाम हुसैन पैदा थियो, उनजी पालना उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा कई। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई ज़्यादा मोहबत हुई। काफ़ी रिवायतूं पहिरियों ॿुधाए चुका आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार ईअं फरमाईंदा हुया त पुछा कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु मौक़े ते त या रसूल तव्हांखे मोहबत ज़्यादा में ज़्यादा तव्हांखे मोहबत कंहिंसां आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौक़े जे एतबार सां ॿुधाईंदा हुया। जेको साहबी पुछा कंदो उन मौक़े जे एतबार सां ॿुधाईंदा हुया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुंहिंजे पूरे अहलुल बैत मां ज़्यादा में ज़्यादा मूंखे मोहबत हसन हुसैन सां अथव। कंहिं साहबा पुछो कि साईं साहबिन में भला कंहिंसां मोहबत आहे? साहबिन में कंहिंसां मोहबत आहे? त साहबिन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलॻि ॿुधाईंदा हुया। साहबिन में पुछा कयो या रसूल साहबिन में सभिनी खां ज़्यादा कंहिंसां मोहबत आहे? त पोइ रिवायतूं आहिनि त फरमायूं अबू बकर सां ज़्यादा मोहबत आहे साहबा जे अंदरि। ऐं फरमायूं साईं अहलुल बैत मां हे जेके मुंहिंजा नवासा वेठा आहिनि न हसन हुसैन, इन्हनि सां ज़्यादा मोहबत आहे। ऐं साहबा फरमाइनि पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई ज़्यादा जेको आहे इमाम हसन हुसैन खे रिस्पेक्ट ॾींदा हुया। हालांकि उमिरि जेकी नंढी हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके साहबा जंहिं साहबी इंतिहाई घटि टाइम गुज़ारियो आहे उहे जेकॾहिं आहिनि त हसन हुसैन आहिनि। इमाम हसन हुसैन इंतिहाई नंढा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया आहिनि त उमिरि जेकी इंतिहाई घटि आहे, 7 साल 8 साल उमिरि आहे। जंहिं नबी खां इंतिहाई घटि नबी खे जंहिं जंहिं साहबी ॾिठो उहे जेकॾहिं साहब आहिनि त इमाम हसन हुसैन आहिनि। ॿिया साहबा वॾी उमिरि जा हुया, यानी अबू बकर सिद्दीक़ जी जेकी उमिरि हुई इस्लाम आणण में न, त अबू बकर सिद्दीक़ जी इन टाइम उमिरि हुई तक़रीबन 40 साल जे क़रीब। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां वञनि था त इन टाइम यकीन तौर ते अबू बकर सिद्दीक़ जी त 50 ते उमिरि पहुची वई या 52 ते पहुची वई। ऐं इमाम हसन हुसैन जी उमिरि जेकी इन टाइम इंतिहाई नंढी आहे। थोरो टाइम मिलियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत जो, शफ़क़त जो, पर हिन थोरे टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फेज़ वॾो वठी विया, इंतिहाई वठी विया। छो त इहो घरानो जेको आला क़िस्म जो घरानो आहे,
हज़रत अली साईं जी शख़्सियात, बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शख़्सियात, इमाम हसन, इमाम हुसैन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि, हे आला क़िस्म जो हिकिड़ो घरानो आहे। काफ़ी बेवकूफ़ माण्हू चवंदा आहिनि तव्हां जेको अहलुल बैत खे जेको नथा मञो, अहलुल बैत खे न मञण वारो, अहलुल बैत खे तस्लीम न करण वारो हिन सरज़मीन ते कोई बि मुस्लमान न थी सघंदो। कोई बंदो चवे त मां नबी खे मञा थो पर नबी जे नवासे इमाम हसन हुसैन खे नथो मञा, हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। हे माण्हू सिर्फ़ु बकवास कंदा आहिनि त तव्हां इमाम हसन हुसैन, हज़रत अली साईं, बीबी फ़ातिमा खे तव्हां नथा मञो। मां तव्हांखे वाज़े तौर ते ॿुधाइणु चाहियां थो, कोई बि अहिड़ो भला सुनी आहे, कोई बि हिन सरज़मीन ते अहिड़ो को सुनी आहे जंहिंजो हिकिड़ो को नॉर्मल वीडियो हुजे जेको चवे त असां इमाम हसन हुसैन खे न मञींदा, दावा सां ॻाल्हि थो कयां। हिन सरज़मीन ते कोई बि अहिड़ो सुनी न आहे जेको पाण खे सुनी सॾाए, जेको पाण खे मुस्लमान सॾाए ऐं उहो चवे त मां इमाम हसन हुसैन खे नथो मञा, कोई बि न आहे। उहे चवंदा ईमान जेको आहे त ईमान स्टार्ट ई थो थिए रसूल खां बाद में, रसूल जे घराने खां ईमान स्टार्ट थो थिए, उन्हनि खे असां कीअं न तस्लीम कंदासीं। बाक़ी काफ़ी जेके शिया हज़रत उहे चवंदा इन हसन खे ईअं मञो जीअं असां न मञूं, न सर ईअं बिल्कुलु न मञींदासीं, जीअं तव्हां चओ ईअं मञो ईअं बिल्कुलु न मञींदासीं, ईअं मञींदासीं जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मञायो आहे। तव्हां चओ त हज़रत अली साईं खे मुश्किल कुशा सम्झो, इहा ॻाल्हि त क़ुर जे टकर में थी अचे। तव्हां चओ त या अली मदद चओ, छा मां पोइ या अली मदद चवां, इहा ॻाल्हि त पोइ हदीस ऐं क़ुर जे टकर में थी अचे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं त या अली मदद न करायो आहे। करबला जे मौक़े ते इमाम हुसैन त कॾहिं बि नारो ज़िंदगी में न लॻायो। हालांकि हिते इमाम हुसैन चवंदा न, जीअं हिन टाइम माण्हू चवंदा न असां या अली मदद चवंदा आहियूं, भाई या अली मदद चवे तूं छाजे कंदो भला, ॻाल्हि आहे छा, चए या अली मदद इन करे कंदो आहे मुंहिंजी ज़रूरत जेकी आहे पूरी थी वेंदी आहे। हज़रत अली साईं जेको अची करे मुंहिंजी मदद कंदा आहिनि त इमाम हसन खे इमाम हुसैन खे ख़बर न पई पवे, माज़ल्ला ॻाल्हि थोरो सम्झणी आहे न, ॻाल्हि थोरो सम्झणी आहे न। हज़रत अली साईं 1400 साल खां बाद में मुश्किल कुशाई करे सघे थो, हज़रत अली साईं 1400 साल खां बाद में मुश्किल कुशाई करे सघे थो। ऐं जंहिं टाइम इमाम हुसैन करबला जे मौक़े ते आया 72 अफ़राद आहिनि, इन टाइम इमाम हुसैन जेको नारो या अली मदद जो छा न लॻायो। सहाबा खे इंतिहाई तकलीफ़ पहुती हज़रत अली साईं जे वञण खां बाद में, सहाबा त कंहिं जेको या अली मदद नारो न लॻायो। त इहो नारो जेको आहे, इहो नारो ख़ासि तव्हांजे मसलक सां ऐं फ़िरके सां आहे, इन जो हुकुम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ॾिनो आहे ऐं न ई हज़रत अली साईं ख़ुदि ॾिनो आहे, बल्कि इहो नारो लॻाइणु गुमराही आहे। हिन पूरी काइनात जे अंदरि असांजे मसाइलनि खे हल करण वारी जेकी ज़ात आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे बसि। जेकॾहिं अल्लाह खां अलावा पैगम्बर बि जेकॾहिं मसइला हल कराई न त हे मुकमल सहाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञण खां बाद में नबी जे रोज़े ते अचनि हा, जंग ते बाद में वञनि हा। जंग ते जीअं जो सहाबा वञनि पिया न त सभ खां पहिरियां जॾहिं या अली मदद चवणु दुरुस्त आहे न, त सभ खां पहिरियां सहाबा अचनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े ते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े तां मदद वठी करे या मोहम्मद मदद वठी करे ऐं पोइ जेको आहे जिहाद मिलनि हा। सहाबा ईअं बिल्कुलु न कयो, साहब ने ख़बर हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम असांखे ॾिनी न आहे, नबी इहा तालीम असांखे न ॾिनी आहे, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम ॾिनी आहे त ए साहबा जी जमात, असांजी जेकी मदद कंदो उहो सिर्फ़ु अल्लाह ई कंदो आहे। असांजे मसाइलनि खे हल करण वारी जेकी ज़ात आहे उहा सिर्फ़ु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। अल्लाह खां सवाइ कोई बि मसइला हल नथो कराए, अल्लाह खां सवाइ कोई बि मसइला हल न कराईंदो आहे। त इहो अक़ीदो जेको आहे इहो क़ुर वारो अक़ीदो आहे। इन अक़ीदे सां, इन अक़ीदे जो असां पहिरियों बि हिमत कंदड़ हुआसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे बि आहियूं त इहो अक़ीदो जेको आहे क़ुर जे मुताबिक़ आहे, इहो अक़ीदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो आहे। इन खां बाक़ी जेको अक़ीदो आहे सर उहो गुमराही आहे। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। अॼु असांजे मुआशरे जे अंदरि काफ़ी जेको मर्ज़ हिकिड़ा उथी चुका आहिनि, ख़ासि करे असांजे माहौल जे अंदरि पिनण जो मर्ज़ जेको आहे वॾो आम थी वियो आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस अल्लाह जी नबी फ़रमाए आख़िरी ज़माने जे अंदरि जॾहिं क़ुर्बे क़यामत क़रीब ईंदी त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए माण्हू जेको आहे पिनणु लॻंदा, माण्हू सुवाल करणु शुरू कंदा। ऐं यादि करे छॾियो जेको बंदो सुवाल करे थो ऐं कंहिंखां पिने थो, इन जा मसइला हल न थींदा कॾहिं बि।
इन मसइला हल न थींदा कॾहिं बि जंहिं बंदे अलाह सां तालुक़ु कटे करे हेठि मख़लूक सां तालुक़ु बणायो आहे ऐं चए थो हे मख़लूक मुंहिंजे मसाइलनि खे हल कंदी, इहो बंदो पिनंदो रहंदो, इन जा मसइला हल कॾहिं बि न थींदा। ऐं असांजे मुआशरे जे अंदरि पिनण जो मर्ज़ु इंतिहाई ज़्यादा थी वियो आहे, जो हाणे औरतूं बि जेको आहे पिनण खां नथियूं मुड़नि। माण्हुनि त नंढे ॿारनि खे बि रहे छॾियो आहे। किथे चङी तरह तव्हां होटल ते नथा वेही सघो, किथे चङी तरह तव्हां मानी नथा खाई सघो, किथे चङी तरह तव्हां साह नथा खणी सघो, हर जॻह ते पिनण वारा माण्हू अचनि था। हे सेम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि अलाह जॾहिं फरमायो आख़िरी ज़मानो जीअं क़ुर्ब क़यामत क़रीब ईंदी, जीअं क़ुर्ब क़यामत क़रीब ईंदी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां ॾिसंदो पिनण वारा माण्हू तव्हांखे ज़्यादा नज़र ईंदा। वॾी बेहयाई आहे, वॾी बेहयाई ऐं बेग़र्द क़िस्म जा उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजी नौजवान छोकिरनि खे मोकिले करे ऐं पिनण जे लाइ। हे वॾी बेग़र्ती आहे, बेहयाई जो माहौल आहे, इहो ख़तरनाक इहो अमल आहे। औरतूं हितां ख़राबु थींदियूं, औरतूं हितां ख़राबु थींदियूं। मुस्लमान आहियो, मुस्लमान तहज़ीब खे अपनायो, हे इस्लामी कल्चर न आहे। अॼुकल्ह ॾिठो थो वञे त यंग छोकिरियूं 13-13 साल उमिरि, 14-14 साल उमिरि, हवा बंदि छो थी वियो साईं? पखा ॿाहिरि कीअं हलाए अथव सभु साईं? हवा हिननि खे उबतो हिकिड़ो चंबो अथनि, सिधो न या उबतो चंबो हणनि, उबतो चंबो हणनि, उबतो ज़ालमनि खे। अड़े वियो न, वियो ज़ालमो बिना सॼो बयानु त जेको आहे ख़राबु करायो। अलाए कॾहिं जी मख़लूक लथी आहे, याजूज माजूज खां वधीक ख़तरनाक अहिड़े बयानु बंदि करायो। साईं खे लेटराए रखो, सभिनी खे हेठि विहारे छॾियो, उथण कंहिंखे न छॾियो। बयानु अलाए किथे असांखे पहुचाए छॾियो। अच्छा ॻाल्हि इहा हले पई त जेको असांजे माहौल जे अंदरि इहो तमामु वॾो ज़्यादा मर्ज़ु आहे त 13-13, 14-14, 15-15 साल जूं औरतूं बि जेको आहे पिनण ते अची वियूं आहिनि। हे इंतिहाई ग़लीज़ अमल आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि जेको दावा सां ॿुधाइणु चाहियां थो त सुवालु करण वारो जेको बंदो आहे, पोइ चाहे कहिड़ो बि हुजे, पिनण जा तरीक़ा बि अॼुकल्ह ज़्यादा आहिनि, पिनण जा तरीक़ा बि ज़्यादा आहिनि। अलाह माफ़ करे अॼुकल्ह दीनदार माण्हुनि जे अंदरि इहो कमु अची वियो आहे। दीनदार मथे ते टोपी हुजे ऐं ॾाढ़ी हुजे त कहिड़ी ख़बर त बाबा हे मदरसे लाइ चंदो थो करे या पंहिंजी जेब लाइ करे थो। इन में अक्सर बंदा जेको आहे न हाणे 2 नंबर हली पिया आहिनि। अक्सर बंदा ॾाढ़ी रखे करे मथे ते नॉर्मल हिकिड़ी टोपी पाए करे मदरसनि में ऐं मस्जिद में वञनि था त फ़िलाणो असांजो मदरसो आहे ऐं फ़िलाणी जेकी असांजी मस्जिद आहे। अलाए केतिरी मां तहक़ीक़ करायमि, कूड़ निकितो, ज़्यादा तहक़ीक़ कराईसीं त उहो कूड़ निकितो। अॼुकल्ह वरी नओं बि हिकिड़ो फ्रॉड अची वियो आहे, नओं फ्रॉड, मथे ते टोपी पाए करे साईं असां महीनो ॾेढ थियो असां मुस्लमान थिया आहियूं, महीनो ॾेढ थियो असां नवां मुस्लमान थिया आहियूं। पहिरियों असां ओड़ हुयासीं, असां बागड़ियूं हुयासीं, भील हुयासीं, हा नवां असां मुस्लमान थिया आहियूं, महिरबानी करे असांखे मस्जिद में चंदो करणु छॾियो। मां चवंदो कंहिं बि मस्जिद में अचनि इन ज़ालमनि खे चंदो करणु न छॾियो, इस्लाम जो नालो था ख़राबु कनि। काफ़ी ज़माने पुराणी हिकिड़ी ॻाल्हि आहे, असां वटि हिते मस्जिद में हिकु बंदो इन बेस ते आयो त मां नओं मुस्लमान थियो आहियां ऐं मूंखे जेको चंदो करणु छॾियो, त मां उनखे पहिरियों रम जी नज़र करे छॾी हुई। मां वाक़ई यार हे ॿुधाईंदे साईं मां ओॾ हुयुमि, मुंहिंजे मसलक वारा जेके बि आहिनि सभु ओॾ आहिनि ऐं मां जेको मुस्लमान थियो आहियां, मूंखे रम अची वियो निभागे ते। मां चयुमि ठीकु आहे तूं आराम सां चंदो करे सघे थो, आराम सां चंदो करे 2-3 हज़ार खणी वियो। त सेम अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे अंदाज़ जो पको हूंदो आहियां। हिकिड़े बंदे खे ॾिसां त इन खां बाद में 10 सालनि खां पोइ मिले पोइ बि मां हुनखे सुञाणे वेंदुमि। ठीकु 2.5 सालनि खां बाद में वरी उहो ई बंदो जेको आहे मुश्किल कलर जो मोटी आयो ऐं वरी इहा ॻाल्हि कई त साईं मां नओं मुस्लमान थियो आहियां। त मां हुन इहो सम्झो त मूंखे सुञाणे नथो, पर मां पुछो न तूं कॾहिं जेको मुस्लमान थियो आहे, ॿुधा 2.5 साल गुज़री चुका आहिनि। इन वाक़े खे चंदो करे वियो, चए मां मुस्लमान थियो, हुनखे 2.5 साल गुज़री विया। चई जेको हाणे वरी ॿीहर 2.5 साल खां बाद में आयो न, चए मां मुस्लमान थियो आहियां। त मां सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि पुछां कई मां तूं मुस्लमान थियो कॾहिं आहे? हिते अंदाज़ो लॻी सघंदो न त हे ॾिसूं हाणे फिल्म त खेॾे थो मूंसां, पर हाणे खेॾे कहिड़े क़िस्म जी थो। चए साईं मूंखे 3 महीना थिया आहिनि मां मुस्लमान थियो आहियां, 3 महीना मूंखे थिया आहिनि मां मुस्लमान थियो आहियां। त मां चयुमि बदमाश भेण बदमाश,
मां ज़ालिम भेण 2.5 साल पहिरियां तूं मस्जिद में हिते ई आयो हुई, फ़लाणो तुंहिंजो नालो आहे, मूंखे ॿुधाई मां ओड आहियां। हाणे वरी ॿीहर चंदे खां आयो आहियां, वरी चवे थो मूंखे 3 महीना थिया आहिनि मां मुस्लमान थियो आहियां। पोइ मां उनखे साफ़ तौर ते हिकिड़ी ॻाल्हि कयमि, मां जेकॾहिं हक़ीक़त में तूं मुस्लमान थियो आहे न त ओड हिंदू तुंहिंजे मथां खिलंदा, ओड हिंदू तुंहिंजे मथां खिलंदा। चवंदा ज़ालिम भेण ज़ालिम, पहिरियों गटर कढे पियो पिने न पियो, साफ़ ॻाल्हि आहे न, पहिरियों गटर कढे पियो, माण्हुनि जो बाथरूम साफ़ु करे पियो, उन टाइम पिने न पियो, हाणे मुस्लमान थियो हाणे तूं पिने थो। मां निभागा भेण निभागा, वॾे मोड़ो जेको बेइज़ती थींदी न, बदनामी थींदी न, अलाह जो कसम मां चयुमि इस्लाम मुस्लमान जी थींदी। जेकॾहिं हिंदू खे कंहिं ख़बर पइजी वञे, हक़ीक़त में जेकॾहिं तूं मुस्लमान आहे न, उनखे ख़बर पइजी वञे न हे असांजो ओड जेको आहे मुस्लमान थियो आहे, ऐं इन्हनि खे इहा ख़बर पए त हर हिकु मस्जिद में वेंदो आहे ऐं पिनंदो आहे, त मां वॾे मरी जेकी बेइज़ती थींदी उहा असां मुस्लमान जी थींदी। त मुस्लमान थियो आहे, जंहिं ॾींहं खां मुस्लमान थियो आहे ऐं उन ॾींहं खां वठी करे इन पिनणु शुरू कयो आहे। मां यार थोरे क़िस्म जो को हया हुजे, उहो हया जेको आहे दिलि में रख। पोइ मूंखे लॻे थो इहे अल्फाज़ उनजे मथां काफ़ी असरु करे विया, उन चयो मां तौबा थो कयां, हाणे ॿीहर मां अहिड़ो को कमु बि न कंदुमि, ऐं उन टाइम मां उनखे चंदो करण बि न छॾियुमि। त अहिड़ा काफ़ी माण्हू जेको आहे मार्केट में अचनि था। असां हिते ख़ासि करे मां हिते ॿुधायां जेकी जमायती, हर हिकु मस्जिद जी मां ॻाल्हि थो कयां, ख़ासि करे मां पंहिंजी ॻाल्हि मस्जिद नथो कयां, हर हिकु मस्जिद में इमाम जेको आहे मुस्तहिक़ हूंदो आहे, इमाम मुस्तहिक़ हूंदो आहे। जमायती इमाम खे जेको आहे कंहिं क़िस्म में कोई बि ताउन न कंदा आहिनि, इमाम सां ताउन न कंदा आहिनि। ऐं हिते कोई ॿियो हिकिड़ो माण्हू ईंदो आहे जेको खामखा जो हवालु करे वेंदो आहे, साईं मुंहिंजो मदरसो आहे, मां ग़रीब आहियां, मां मजबूर आहियां, मां ग़रीब आहियां, मां सां हेल्प कयो। टोटली जमायती बग़ैर उनखे सुञाणींदा बि न आहिनि, ईअं जेको आहे ताउन सां करे वेंदा आहिनि, बग़ैर कंहिं तहक़ीक़ जे। ऐं तव्हांखे इहा तहक़ीक़ हूंदी आहे तव्हांजी मस्जिद में जेको इमाम आहे इहो असांखे 5 वक़्त नमाज़ थो पढ़ाई, इहा तहक़ीक़ हूंदी आहे न साईं। इहा ॻाल्हि भला कन्फर्म त हूंदी आहे न यार, पेशमाम ठीकु आहे या न आहे, इहा त ॻाल्हि कन्फर्म आहे न। त कंहिं जमायती खे हिमत न थींदी। तव्हांजे सिंध जे अंदरि हज़ारे अहिड़ियूं मस्जिदियूं आहिनि जिते पेशमाम मुस्तहिक़ आहिनि, पेशमाम ॻाल्हाए न सघंदा आहिनि। छा यार जमायतनि खां जेको सुवालु कजे, जमायती हुते कंहिं क़िस्म में कोई बि रुपयो इस्तेमालु न कंदा। ऐं इहे जेके ठगी वारा माण्हू न, इन्हनि खे तव्हां 500-500 रुपया ॾेई वेंदा आहियो। अहिड़ा जेके माण्हू तव्हांखे रस्तनि ते चौराहनि ते, हक़ीक़त में तव्हांखे अजुर मिली वेंदो। ॾिसो तव्हां त हिकिड़ो ॾियो था न, तव्हां बहितर गुमान सम्झी करे ॾियो था, तव्हांखे हर हिकु हालत में अलाह ताला अजुर ॾींदो। पर मां ॿुधाइणु चाहियां थो इहा रक़म जेके सही जॻह ते इस्तेमालु थिए न थिए, इहा रक़म तव्हांजी चङी जॻह ते इस्तेमालु थी, इन करे बंदो तहक़ीक़ करी त बाबा हे जेको आहे हिते मां ॼाणां थो इहा हक़ीक़त में जी रक़म जेकी आहे उहा चङी जॻह ते लॻे थी नथी लॻे, त इहा तहक़ीक़ करण त ज़रूरी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन ज़माने जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वक़्त जे अंदरि जेकी बरक़त ख़तमु थी वेंदी बिल्कुलु। ऐं एतिरो फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको पहिरीं जो चंड जेको तव्हां ॾिसंदव उहो तव्हांखे पहिरीं जो चंड पहिरीं वांगुरु नज़र न ईंदो, बल्कि तव्हांखे ॿीं जो चंड नज़र ईंदो। असांजे ज़माने में सेम ईअं ॾिठो वेंदो आहे, पहिरीं जो चंड बि तव्हां ॾिसो वञी करे तव्हांखे पहिरीं जो चंड पहिरियों नज़र न ईंदो आहे, तव्हांखे पहिरीं जो चंड बल्कि पहिरीं साइज़ खां वधीक नज़र ईंदो। फरमायो इहो जॾहिं ज़मानो ॾिसो अलाह जे नबी फरमायो इहो क़ुर्बे क़यामत आहे। वक़्त जे अंदरि बरक़त कंहिं क़िस्म जो कोई न ॾिसंदो, ऐं हक़ीक़त में कंहिं क़िस्म जो कोई बि नथा ॾिसूं। वक़्त जे अंदरि बरक़त लॻे ईअं थो ॼण 2-3 ॾींहं पहिरियां जुमो पढ़ियो आहे, वरी जुमो अची वियो अॼु के जुमे जे बयान में वेठा आहियूं, हाणे ॾिसो वरी ईंदड़ वारो जुमो केतिरो स्पीड में थो अचे। फरमायो ईअं ई जेको आहे वक़्त जे अंदरि बरक़त ख़तमु थी वेंदी, तव्हांखे जेको आहे महीनो हफ़्ते वांगुरु लॻंदो, तव्हांखे हफ़्तो 1 ॾींहुं वांगुरु लॻंदो, ऐं 1 ॾींहुं तव्हांखे चंद जेको आहे लम्हनि वांगुरु लॻंदो। 1 साल खे तव्हां इहो शुमारु कंदव जीअं को महीनो गुज़री वञे। फरमायो इहो जेको वक़्तु ॾिसो अलाह जे नबी फरमायो इहो क़ुर्बे क़यामत अथव। इन टाइम अलाह ताला जी तरफ़ रुजू कजो, अलाह ताला जी तरफ़ इस्तग़फ़ार कजो। ऐं ॿी निशानी इहा बि फरमायो आख़िरी ज़मानो जॾहिं ईंदो क़ुर्बे क़यामत क़रीब ईंदी त ॾिसंदो हम जिन्स परस्ती तरफ़ माइल थींदी, हम जिन्स परस्ती तरफ़ माइल थींदी। यानी कीअं मर्द सां मोहकारो कंदो, औरत सां चुंबड़ी पई हूंदी, मर्द सां मिलाप ऐं औरत सां। हे मर्द वारी ॻाल्हि त सम्झ में अचे थी, औरत वारी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहो बि तव्हांखे हली करे वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो, हली करे इहो बि वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो त मर्द सां जेकॾहिं बेहई करे, इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी कंहिं ज़माने खां वठी करे,
औरत औरत सां ॻाल्हि सम्झ नथी अचे। इहो तव्हांखे तव्हांजे पंहिंजे इलाइक़नि में नज़र नथो अचे, ॿाहिरि इहो कमु शुरू थी चुको आहे। औरत औरत सां अट्रैक्शन करे, औरत औरत सां माइल थिए, औरत औरत सां चुंबड़े। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो कुर्बे क़यामत में इहो तव्हां वञी करे ॾिसंदो। इन जे करे उलमा झलींदा आहिनि त मर्द जे मथां हराम आहे, मर्द जे मथां हराम आहे त ॿिए के मर्द जो ओगड़ खे ॾिसे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि बाराड़ी में कंहिं क़िस्म जो कोई मसइलो न आहे, असां त पाण में ॿ मर्द आहियूं न, असां पाण में ओगड़ा विझूं था। वॾे वॾी जालत आहे, वॾे वॾी जालत आहे। मर्द जेकॾहिं मर्द जी ओगड़ खे ॾिसंदो इंतिहाई वॾो गुनाहगार थींदो। ऐं सेम सेम ईअं फरमायूं त औरत औरत जे ओगड़ खे ॾिसंदी उहा बि इहा ई जेको आहे गुनाहगार थींदी। औरतूं ॿ ॿ टे टे चारि चारि पंज पंज गॾु विझनि बग़ैर हिजाब खां, बग़ैर कपिड़नि खां, चवंदा कंहिं क़िस्म में कोई मसइलो न आहे, औरत औरत आहे न। वॾो ग़लति ज़हन आहे इहो। इहे सभु औरतूं गुनाहगार थींदियूं। कंहिं बि औरत खे हक़ न आहे त कंहिं औरत जी ओगड़ खे ॾिसे, अगरि ॾिसंदे वॾी गुनाहगार थींदी। मर्द कंहिं मर्द जी ओगड़ खे ॾिसंदो गुनाहगार थींदो। इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां अलाह जे नबी मना कई आहे त आख़िरी ज़माने में हम जिन्स परस्ती वधी वेंदी। उहा कहिड़े एतबार सां वधी वेंदी जॾहिं ईमान वारा मुस्लमान इन शइ तमीज़ न कंदा। चवंदा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असां मर्द आहियूं न, पाण में गॾु विझूं था। औरतूं चवंदियूं असां ॿई ॼणियूं आहियूं न, असां ॿई पाण में भेणियूं आहियूं, असां कठे विझूं थियूं, कोई मसइलो न आहे। फरमायो हितां ई जेको आहे बेहयाई शुरू थींदी। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ज़माने जा कुझु हालात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कया ऐं जेके असांखे हिन टाइम नज़र अचनि था, जेके असां हिन टाइम पंहिंजे वाज़े तौर ते अखियुनि सां ॾिसूं था। ऐं दुनिया जो जेको हिन टाइम मीडिया जो जेको उरूज आहे, इहो बि हिकिड़ो तमामु वॾो, यानी कुझु त हिन में फ़ाइदा मुयसरु थियनि था, बाक़ी असली जेको इहो कमु आहे इहो बि वॾो गुनाह ते मबनी आहे। टेक्निकल दुनिया जे अंदरि मीडिया जो उरूज यकीन तौर ते इहो मुस्लमाननि खे ज़वाल तरफ़ वठी वेंदो। छो त मीडिया जे अंदरि जेकी बि ॻाल्हि हलंदी आहे न, इहे सभु असांजा नादान मुस्लमान इन खे हक़ीक़त सम्झंदा आहिनि। मीडिया जे मथां जेकी बि ॻाल्हि हलंदी आहे, असांजा सभु मुस्लमान नादान उनखे चवंदा आहिनि हे हक़ीक़त आहे, हालांकि हक़ीक़त बयानु थींदी न आहे। मीडिया जे अंदरि 80% कूड़ हूंदो आहे। सोशल मीडिया जे अंदरि 80% कूड़ ॻाल्हाए वेंदो आहे। चंद ॾींहं पहिरियां मौलाना तारिक जमील साहिबु मलेशिया में बयानु कयो, मलेशिया जे दौरे ते वियल हुया, उते बयानु कयूं। उते काफ़ी जेको आहे मौलाना तारिक जमील साहिब जा हिकु जॻह ते सेक्शन बयानु ॿियों टियों, छो त नंढी जेको शख़्सियत न आहिनि, पाकिस्तानी लेवल ते आलमी लेवल ते तमामु मौलाना तारिक जमील साहिब जो नालो आहे। मलेशिया में ख़ासि हुनजो दौरो थियो, उते बयानु थियो। ऐं बयान खां बाद में मौलाना तारिक जमील साहिब जी हिकिड़ी जेको आहे हिकिड़े मिंट जी क्लिप कढी करे उनजे मथां ॿियो हिकिड़ो ऑडियो लॻाए करे उनखे मशहूरु कयो वियो, जंहिंमें मौलाना तारिक जमील साहिबु माज़ी में हिकिड़ो बयानु कयो हिते पाकिस्तान में। मौलाना तारिक जमील साहिबु इहा ॻाल्हि कई त इमरान ख़ान बहितर माण्हू आहे, इमरान ख़ान जी ताईद कयो ऐं इमरान ख़ान हिकु नेक ऐं मुख़लिस माण्हू आहे। इहा पाकिस्तान में तक़रीर कई ऐं हाणे छा कयो, मलेशिया जो वीडियो खे खणी करे पाकिस्तान जा ऑडियो खे खणी करे पाण में अटैच करे ऐं इहो वीडियो हलाए छॾियो। हाणे मलेशिया में चई त हे ॾिसो भाई मौलाना तारिक जमील मलेशिया जो एॾे सारे बयान जे अंदरि इमरान ख़ान जी हिमत कई आहे। हालांकि मां उन ॾींहं ते इहे वीडियो कंहिं साथी मोकिली, मां वीडियो जी लिपसिंग खे ॾिसी करे मां सम्झी वियुमि त मां में कूड़ आहे। मां फौरी तौर दोस्त खे चयुमि हे ॻाल्हि एडिटिंग थियल आहे, सही न आहे। छो त मां जंहिं शइ सां असां वाबिस्ता आहियूं, मीडिया सां असां कनेक्ट आहियूं, असांखे मीडिया जो हर हिकु वीडियो जेको चङी तरह सम्झ में अची वेंदो आहे। छाजे करे मां काफ़ी ज़माने खां वठी करे पंहिंजो बयान खे सेक्शन खे मां तयारु कंदो ईंदो आहियां। त इन एतबार सां जॾहिं मां ॾिठुमि त मां हे मौलाना तारिक जमील जो असली बयानु न आहे, बल्कि हे कटिंग थियल आहे, इन जे मथां मैचिंग थियल आहे ऑडियो। मां फौरी तौर ॿुधायो मां बिल्कुलु ग़लति आहे। चई साईं तव्हां लॻे थो मौलाना तारिक जमील जी घणी हिमायत में हो। मां हिमायत में न ॾिसिजो, इहो ईअं ई निकिरंदो जीअं मां थो चवां। मलेशिया में मौलाना तारिक जमील साहिबु इहो बयानु कयो ई न आहे, बल्कि इहो ऑडियो पाकिस्तान जो आहे। मलेशिया जी वीडियो खणी करे इहो ऑडियो लॻायो वियो आहे त आवाज़ बि मौलाना तारिक जमील जो आहे, उते बि मौलाना तारिक जमील वेठो आहे। 2-3 ॾींहं ॻाल्हि जॾहिं इहा ज़्यादा मशहूरु थी वई, मौलाना तारिक जमील साहिबु पाण ई बयानु ॾिनो त भाउ मलेशिया जे अंदरि मां इहा ॻाल्हि कई ई न आहे। मलेशिया में जीअं मौलाना तारिक जमील साहिब खे घुरायो, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई त मौलाना साहिबु असां वटि बयानु कयो, असां बयान में उनजो ट्रांसलेटर जेको हुयो न मलेशिया में, जेको मलेशियाई ज़बान में हेठि पंहिंजी जमात खे ॿुधाए पियो,
मौलाना तारिक जमील उर्दू में बयानु करे पियो त उहो मलेशियाई ज़बान में ॿुधाए पियो। उन चयो त मौलाना तारिक जमील जो तर्जुमान मां हुयुमि, मौलाना तारिक जमील इमरान ख़ान जो नालो बि न वरितो आहे। त इहो आहे मीडिया जो ग़लति ट्रैक। हाणे इन खे ॾिसी करे काफ़ी माण्हू हैरान थी विया, काफ़ी माण्हू गुमराह थी विया, काफ़ी माण्हू ग़लति गाइड थी विया। त इन जहिड़ियूं घणियूं शयूं आहिनि जंहिंखे आम बंदा ॾिसी करे परेशान थींदा, यार हिन मौलवी खे छा थियो आहे, मौलवी किथे था हलनि। त मीडिया जेको हिन टाइम इस्तेमालु आहे उनखे इंतिहाई एहतियात सां कयो वञे। इन में गुस्तागी बि फौरी तौर थिए थी, पकड़ बि फौरी तौर थिए थी। ऐं मां सम्झां थो माण्हुनि जो अक्सर जेको सुकून जेको आहे इन शइ तबाह बि कयो आहे। पुराणी हिकिड़ी मां ॻाल्हि थो ॿुधायां, अॼु खां तक़रीबन 4-5 साल पुराणी ॻाल्हि आहे। मां इशा जी नमाज़ हितां पढ़ी करे मां को ॻोठु हुयो, ॿाहिरि हिकिड़ो ॻोठु हुयो, उते मुंहिंजो ज़रूरी हिकिड़ो कमु थी पियो। मां होॾे कॉल लॻायमि। जीअं जो मां कॉल लॻायमि त होॾे इशा नमाज़ खां बाद में तक़रीबन इशा नमाज़ खां बाद में टाइम ऊन्हारे में 9:30 थींदो, ॿियो छा थींदो। कॉल मां जीअं जो लॻायमि त मां चयोमि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुन अॻिले ॻाल्हि कई त चए साईं ख़ैर त आहे, भला तव्हां अधु राति जो फ़ोन कई आहे, ख़ैर त आहे, अधु राति जो तव्हां फ़ोन कई आहे। त मां चयुमि ख़ुदा जो बंदा अधु राति कहिड़ी आहे, इशा नमाज़ हाणे पढ़ी आहे, अधु राति कहिड़ी आहे। चए साईं असांजे लाइ अधु राति गुज़री वई आहे, ॿारहाड़ी वारनि जे लाइ, असांजे ॿारहाड़ी वारनि जे लाइ अधु राति गुज़री वई आहे। मां वॾो हैरान थियुमि। मां चयुमि यार ॿारहाड़ी वारा भला एतिरो सिजु लहे थो सुम्ही था पवनि छा। पोइ मूंखे ख़बर पई त वाक़ई सिजु लहण सां ई ॿारहाड़ी वारा अक्सर बंदा सुम्ही पवंदा आहिनि। पोइ इन ॻाल्हि खे थियो आहे तक़रीबन 4-5 साल इन ॻाल्हि खे थिया आहिनि। हाणे तक़रीबन हाल ई में महीनो खनि थियो आहे, उन ई बंदे मां राति जो 1 बजे फ़ोन कई। उन ई बंदे जंहिंखे मां 10 बजे फ़ोन कई हुयमि इशा नमाज़ खां बाद में, उन बंदे राति जो मां 1 बजे फ़ोन कई। हाणे 1 बजे फ़ोन कई त मां हैरान थी वियुमि, मैम बंदो इन 1 बजे मां कीअं फ़ोन कई आहे। अस्सलाम वालेकुम। मां फौरी तौर इहो पुछा कयो, मैम ख़ैर त आहे भला, 1 बजे तूं फ़ोन कई आहे, सभु माण्हू सुता पिया आहिनि। हाणे मां शहर वारो थो चवांसि 1 बजे। पोइ मूंखे चई यार मां अञा सुतो ई न आहियां, मां चयुमि ज़ालिम भेण कंहिं टाइम तूं इहा ॻाल्हि कई न, 10 बजे फ़ोन कई मां अॼु खां 5 साल पहिरियां, त तूं इहा ॻाल्हि करे मुंहिंजी अधु राति मुंहिंजे लाइ गुज़री वई आहे। हाणे 1 बजे राति जो तूं थो फ़ोन करे। चए साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए कसम सां, जंहिं टाइम खां टच मोबाइल वरिती आहे उन टाइम खां वठी करे राति जो निंड में तबाह थी वई आहे। ऐं हक़ीक़त हुई आहे, हक़ीक़त। ऐं मूंखे वाज़े तौर ते ख़बर पई त उन जेके हाणे साल 2 खां वठी करे टच मोबाइल इस्तेमालु कई आहे, त इनखे हलाईंदा रहो। हे समंदर आहे हिकिड़े क़िस्म जो। इहे राति 11 बि थींदा, 12 बि थींदा, 1 बि थींदो, 2 बि थींदा ऐं 3 बि थी वेंदा। यानी सुकून इंतिहाई तबाह थी वियो आहे। त मोबाइल खे घटि इस्तेमालु कयो। राति जो जेको टाइम आहे, अलाह ताला इनखे जेको बयानु कयो आहे सुकून वारो बयानु कयो आहे। राति जो केतिरो टाइम निंड कयो। राति जो जेकॾहिं अगरि तव्हां सिर्फ़ु जेको आहे 4 घंटा निंड कयो, सिर्फ़ु ॾींहं जे 8 घंटनि निंडनि खां राति वारा 4 घंटा बहितर आहिनि। अलाह ताला राति खे बनायो ई न एतबार सां आहे। ॾिसो कराची में माहौल आहे, हैदराबाद में माहौल आहे, पाकिस्तान में अक्सर इहो माहौल थी वियो। हाणे अक्सर मार्केटूं राति जो खुलंदियूं हुते। निज़ाम केॾो ॾिसो असांजो ख़राबु थी वियो सेटल। हाणे असांजो लाड़काणो बि अक्सर राति जो थो खुले। राति जीअं जो थींदी वेंदी न त मार्केटूं, दुकान, शॉप हे खुलंदा वेंदा ऐं राति जो 1-2 बजे ताईं असांजो लाड़काणो बि हले थो। ऐं कराची त मां सम्झां 24 घंटा राति जो, बसि राति जो टाइम खुलियल आहे, ॾींहं मुकमल बंदि आहे। ऐं ॾींहं जो इहे सभु जेको आहे नौजवान सुता पिया आहिनि, सभु जेको आहे ताजिर बंदा अक्सर टाइम ॾींहं जो सुता पिया आहिनि। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो, अलाह जे नबी फ़रमायो, ए उम्मत मुंहिंजी, ए इंसानूं, अलाह ताला सुबुह जे वक़्त में मुंहिंजी उम्मत लाइ बरकत रखे छॾी आहे। यानी सुबुह वारो जेको फजर खां बाद में जेको टाइम आहे न, इनखे नॉर्मल न सम्झो, हे बरकत वारो टाइम आहे। इन जो आसान मां हिकिड़ो मतिलबु ॿुधायां, जेको सुबुह सां सवेर जा टाइम में को बि कमु शुरू कंदव न, उहो कमु ॾींहं में तव्हां 2 घंटनि में कंदव, सुबुह सां उहो तव्हां 1 घंटे में तय करे वेंदव। जेको कमु ॾींहं जे अंदरि 4 घंटनि जे अंदरि थींदो न, इंशाअल्लाह सुबुह सां सवेर तव्हां उन कम खे स्टार्ट कयो, उहो 2 घंटनि जे अंदरि आसानी सां थी वेंदो। छाजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अल्लाह जे नबी फरमायो, मुंहिंजी उम्मत लाइ अल्लाह ताला सुबुह जे वक़्त में बरकत रखी आहे। त इंशाअल्लाह सुबुह सां सवेर उथण जी कोशिशि कंदासीं, राति जो सवेर सां सुम्हण जी कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह तव्हां बि इंशाअल्लाह चओ, मां बि इंशाअल्लाह चवां। छाजे करे इहो मर्ज़ जेको आहे तमामु वॾो फैलिजी चुको आहे। मोबाइल खे इंतिहाई घटि इस्तेमालु कयो, ख़ासि करे राति जो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टाइम घणो थियो आहे?
49 साईं औरत नंढे ॿार खे कन में आज़ान ॾेई सघे थी या नथी ॾेई सघे? अच्छा, औरत नंढे ॿार खे कन में आज़ान ॾेई सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। औरत जेकॾहिं नंढो ॿारु पैदा थियो आहे, कोई मर्द हाज़ुर में न आहे ऐं औरत चङी तरह आज़ान जा अल्फाज़ ॼाणे थी ऐं उन औरत जो उहो आज़ान ॾिए त उहो आवाज़ु ॿाहिरि न वञे, हे शर्त आहे त आवाज़ु एतिरे आवाज़ सां आज़ान न ॾिजे जो आवाज़ु हुनजो ॿाहिरि वञे, त औरत नंढे ॿार खे कन में आज़ान ॾेई सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, जाइज़ अमल आहे। मसइलो सम्झ में अची वियो साईं? अगरि मर्द न आहे हाज़ुर ऐं नंढे ॿार खे हुकुम बि ईअं ई आहे त जीअं जो पैदा थियो त जेतिरी कोशिशि थी सघे फौरी तौरु हुनखे आज़ान ॾिनी वञे, त औरत हुनखे कन में आज़ान ॾेई सघे थी, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको मसइलो न आहे। इन मसइले खे चङी तरह ज़हन में रखो। साईं शीशे जे साम्हूं नमाज़ पढ़णु कीअं आहे? शीशे जे साम्हूं नमाज़ पढ़णु दुरुस्त आहे। शीशे जे साम्हूं ॾिसो, कॾहिं कॾहिं घर में नमाज़ पढ़ंदा आहियूं, अल्लाह अकबर, साम्हूं अलमारी पई आहे, अलमारी में शीशो लॻल आहे ऐं उन में सेम मुंहिंजो मुंहुं गुज़ार थिए। काफ़ी माण्हू परेशान थींदा, हाणे नमाज़ इहा थींदी न थींदी, नमाज़ थी वेंदी। शीशो, अलमारी में शीशो लॻल हूंदो आहे, घर में कमिरो आहे, कमरे में दीवार में शीशो लॻल आहे, मस्जिद में साम्हूं ॾिसो हे मेहराब में शीशो लॻल आहे, ॿार सियारे जो नमाज़ पढ़ंदा आहियूं गेटनि में शीशा लॻल आहिनि, त साम्हूं ॾिसो तस्वीर हिकिड़ी ज़ाहिर थींदी आहे त हे उहा तस्वीर न आहे जंहिंमें ममन थियल आहे। हे छा आहे? हे तस्वीर न आहे, हे अक्स आहे। ऐं अक्स छा खे चइबो आहे? असुल जे हुजण सां उनजो नकुल बि मौजूदु हुजे, हिन खे अक्स चइबो आहे। हाणे मां हिते बीठो आहियां, शीशे आॾो ते मुंहिंजी तस्वीर बि ज़ाहिर थिए थी, अगरि मां हितां हटी वञा, छा मुंहिंजी तस्वीर ते बीहंदी? तस्वीर नथी बीहे, हिन खे चइबो आहे अक्स। त जेकॾहिं शीशो लॻल आहे, उन शीशे में असांजो मुंहुं वग़ैरह ज़ाहिर थिए थो, घर में नमाज़ पढ़ो था, मस्जिद में नमाज़ पढ़ो था, मुंहुं साम्हूं ज़ाहिर थिए थो, त नमाज़ बिल्कुलु थी वेंदी, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। हा, नमाज़ में ख़लल थो पहुचे, घड़ी घड़ी तव्हांजो ध्यानु जेको आहे तव्हांजी तस्वीर यानी शीशे तरफ़ वञे थो, तव्हां पंहिंजे मुंहं खे ॾिसो था, कपिड़नि खे ॾिसो था ऐं तव्हांखे गुमान थिए थो भई नमाज़ में ख़लल ईंदो। हा, नमाज़ मां ध्यानु हटिबो, पोइ मथां कपिड़ो लॻाए छॾियोसि, पोइ कपिड़ो लॻाए करे नमाज़ पढ़ो। उहो तॾहिं जॾहिं नमाज़ खां ध्यानु हटे, पर जेकॾहिं नमाज़ खां ध्यानु नथो हटे त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, कोई बि मसइलो न आहे। हा, तस्वीर वाज़े तौर ते लॻल त पोइ जेकी नमाज़ न आहे पढ़णी, साम्हूं तस्वीर वाज़े तौर ते लॻल आहे, इंसान जी लॻल आहे, अबे जी लॻल आहे, ॾाॾे जी लॻल आहे। अञा मां ॻाल्हि खे जेको वधायां, मुर्शिद जी लॻल आहे, त मुर्शिद जूं जेके बि तस्वीरूं घर में लॻल अथव न, कंहिं वटि बि लॻल आहिनि, नमाज़ जुमे खां बाद में लाहे छॾियो, त घर में रहमत जा फ़रिश्ता एंट्री न आहिनि कंदा। तव्हां चवंदो साईं मुर्शिद आहे मुंहिंजो, भले मुर्शिद हुजे, रसूल रोकियो आहे न तस्वीर खां, त मुर्शिदी बि त तस्वीर आहे। त तस्वीर, इहा तस्वीर जेके कमरनि में लॻल आहिनि, ओताक में लॻल आहे, किथे बि लॻल आहे न, खणी मुर्शिद हुजे, अलामा हुजे, मुफ़्ती हुजे, मुजीब रहमान ख़ुदि छो न हुजे, तस्वीर लॻायो, हुनखे लाहे छॾियो, पोइ जेको हुन कमरे में नमाज़ पढ़ो। इहे इन तस्वीर सां बरकत न ईंदी, वाज़े तौर ते ॿुधायां थो, बरकत न ईंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन तस्वीर खां रोकियो आहे। इंशाअल्लाह अमल कंदो साईं? सवा आसेदा चओ, लॻे थो अमल न कंदो, थोरो आवाज़ सां चओ, हिते चओ, पोइ भले न लाहियो, पर मस्जिद में जेको इक़रार कंदो पोइ उनते कीअं न बीहंदव? हा, मस्जिद में जेको इक़रार कंदो त उनते इंशाअल्लाह लाज़मी बीहणो पवंदो। साईं इशा जी नमाज़ 3 ॾींहं मुसलसल क़ज़ा थी आहे, हिकु वक़्त में पढ़ी सघां थो या नथो पढ़ी सघां? इशा जूं 3 वक़्त जूं, इशा जूं 3 नमाज़ूं तव्हां क़ज़ा थियूं आहिनि, हिकु वक़्त में पढ़णु कीअं आहे? हिकु वक़्तु कहिड़ो? उहो कामिल हुजे, कामिल वक़्त में तव्हां 10 क़ज़ा या जेतिरियूं क़ज़ा पढ़ी सघो उहो पढ़ी सघो था। उहो कामिल वक़्तु मां ॿुधायां, सुबुह सां सिजु उभिरे थो, इहो कामिल वक़्तु न आहे, इन खे कट कयोसि। सुबुह सां 9 सिजु उभिरे थो, हे मकरू वक़्तु आहे, इन खे टिक बनाए छॾियोसि, इन खे कट कयो। इन वक़्त में क़ज़ा नमाज़ न आहे पढ़णी। ज़वाल जंहिं टाइम थियो आहे, सिजु विच ते बीठो आहे, जेको टाइम तक़रीबन हर हिकु मौसम जे एतबार सां फिरंदो आहे, सिजु बिल्कुलु सिधो बीठो हूंदो आहे, न हेॾे हूंदो आहे न हेॾे हूंदो आहे, इन खे चइबो आहे ज़वाल, ज़वाल जो वक़्तु। इन टाइम बि का क़ज़ा न आहे पढ़णी। ऐं 3 नंबर ते
सिज लहण जे क़रीब हूंदो आहे इहो वक़्तु बि मकरू वक़्तु आहे। टिनि वक़्तनि खे कट कयो, इन टिनि वक़्तनि खे कट कयो। हाणे बाक़ी जेको बि वक़्तु आहे उन में तव्हां केतिरी बि क़ज़ा नमाज़ पढ़ो पढ़ी सघो था। इहो बि सुवालु पुछा कयो वेंदो आहे, असर नमाज़ जे वक़्त में, असर नमाज़ जे वक़्त में फजर जी क़ज़ा पढ़ी सघां थो नथो पढ़ी सघां? साईं पढ़ी सघे थो। ज़ोर जे वक़्त में इशा जी क़ज़ा पढ़ी सघां थो नथो पढ़ी सघां? पढ़ी सघो था। कंहिं मूंखे माण्हू ॿुधो अचे न साईं हिकिड़ो त मौलवी साहिबु चइबो इशा जी नमाज़ में जेकी इशा जी क़ज़ा थियल उहा इशा जे वक़्तु पढ़ंदे, असर में जेकी नमाज़ क़ज़ा थियल उहा असर में पढ़ंदे, ज़ोर में जेकी क़ज़ा थियल उहा ज़ोर में पढ़ंदे। में बिल्कुलु ईअं न आहे, उन ग़रीब जी इल्म जी थोरी कमी हूंदी, ईअं बिल्कुलु न आहे। क़ज़ा इन टे जेके मां वक़्तु ॿुधायमि न साईं, टे वक़्तु ॿुधायमि न हाणे, सिज उभरणु, ज़वाल ऐं सिज जो लहणु, इन टिनि वक़्तनि खे कट कयो। बक़ाया तमामु वक़्तनि जे अंदरि तव्हां क़ज़ा नमाज़ पढ़ी सघो था। सम्झ में अची वई साईं ॻाल्हि? अलाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभु पास साईं गर्मी लॻे थो, घेरो कयो थो, कोई बि हा नथो करे। साईं कंहिं शख़्स पंहिंजे घरवारी खे चयो त मां तोखे तलाक ॾींदुमि, छा उन सां तलाक वाक़ई थींदी न थींदी? तलाक वाक़ई न थींदी। कंहिं बंदे पंहिंजी घरवारी खे चयो मां तोखे तलाक ॾींदुमि, यानी छा मतिलबु आहे त ईंदड़ कंहिं ज़माने में न मां तोखे तलाक ॾींदुमि, मां ईअं चए थो न मां तोखे तलाक ॾींदुमि, त इन में तलाक वाक़ई न थींदी। हे इस्तक़बाल जा सीगा इस्तेमालु थो करे, ईंदड़ ज़माने जा सीगा इस्तेमालु थो करे, इन में तलाक वाक़ई न थींदी। इन में तलाक बिल्कुलु वाक़ई हे हिन जो इरादो इहो आहे त ईंदड़ ज़माने में, यानी हिकिड़े क़िस्म जी धमकी आहे, घरवारी खे धमकी आहे त ईंदड़ ज़माने में मां तोखे तलाक ॾींदुमि, त इन में तलाक कंहिं क़िस्म जो कोई बि वाक़ई न थींदी। पोइ केतिरा मरतबा बि चए, बाक़ी साफ़ तौर ते चईंसि मां तोखे तलाक ॾिनी, साफ़ तौर ते चईंसि, 3 मरतबा चईंसि, हाणे साईं ख़लास थी वई आहे माई, इन माई खे महल सां घर मां कढण जी कोशिशि कयो, न कढंदव गुनाहगार थींदो। जंहिंजे बारे में मां 1000 दफ़ा पिटींदो आहियो आहियां, 1000 दफ़ा मां सम्झाईंदो आहियो आहियां त साफ़ तौर ते अगरि कंहिं बि रिश्तेदार, तव्हांजे कंहिं बि रिश्तेदार पंहिंजी घरवारी खे 3 दफ़ा क्लियर तलाक ॾिनी, उहा माई उनजे लाइ हराम थी वई। अलाए छो पोइ बि मुस्लमान नथा सम्झनि। इन सां जेतिरो टाइम इहो मर्द गॾु रहंदो, इहो ज़िना थो करे, इहो बेहयाई थो करे। जेकी औलाद पैदा थींदी, माज़रत सां ॿुधायां थो, इहा नाजाइज़ औलाद आहे। निकाह खां बग़ैर जेकी का औलाद थिए उनजे बारे में छा हुकुम हूंदा? नाजाइज़ आहिनि। त तलाक खां बाद में निकाह आहे ई न। काफ़ी माण्हू नथा सम्झनि मुस्लमान, हे मौलवी था ॻाल्हि कनि। अरे बाबा ख़ुदा जा बंदो, रसूल जे ज़माने में इहा फ़तवा हली आहे, साहबा जे ज़माने में इहा फ़तवा हली आहे। हिन टाइम बि दुनिया जे अंदरि सभिनी खां वॾे में वॾो जेको मुस्लमान जो टोलो आहे, 90% मुस्लमान इन ॻाल्हि ते एग्री ईंदा 3 तलाक़ूं हिकु मजलिस में 3 तलाक़ूं थियनि थियूं। कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न चवंदा साईं हे मुला मुजीब रहमान जी ॻाल्हि आहे, इनखे असां तस्लीम न कंदासीं। मुजीब रहमान सिर्फ़ु नकुल थो करे, असुली ॻाल्हि पोइ अलाह ऐं उनजे रसूल जी आहे ऐं साहबा जी आहे। साईं अगरि कोई दोस्त ॿाहिरनि वांगुरु हुजे, अगरि उहो इंतकाल करे वञे त उनजी घरवारी सां शादी करे सघां थो या नथो करे सघां? पंहिंजो भाउ हुजे उनजी बि घरवारी सां निकाह थी सघे थो अगरि उहो मरी वञे? हे त दोस्तनि जहिड़ो भाउ आहे न, चए दोस्तनि जहिड़ो भाउ आहे, उनजी माई जेकॾहिं इंतकाल करे वई त पोइ उन सां मां निकाह करे सघां थो नथो करे सघां? जेकॾहिं बिल फ़र्ज़ पंहिंजो भाउ इंतकाल करे वियो आहे त मुस्लमान जे लाइ जाइज़ आहे पंहिंजी भाॼाई सां निकाह करे, हा निकाह करे। जेकॾहिं भाउ तलाक ॾिनी आहे, भाॼाई जेकी आहे उन सां बंदो निकाह करे सघे थो, कंहिं क़िस्म जो कोई इशू न आहे, कोई टेंशन न आहे। निकाह जे मामले में अक्सर जेको आहे उलमा सां जेको रुजू कंदा कयो। काफ़ियुनि जॻहियुनि ते मुस्लमाननि खे ख़बर न पवंदी आहे त उते उनजो निकाह जाइज़ न हूंदो आहे ऐं ठोके करे निकाह कंदा आहिनि। काफ़ी जॻहियुनि ते निकाह जाइज़ हूंदो आहे, सिर्फ़ु डिॼंदा आहिनि या कहिड़ी ख़बर हिते निकाह हराम हुजे। त हर हिकु शइ में उलमा सां जेको रहनुमाई वठंदा कयो, इनशाअल्लाह उलमा तव्हांखे बहितर गाइड कंदा। अगरि कंहिं कमरे में क़ुर शरीफ़ रखियलु हुजे त उन कमरे में ज़ाल मुड़ुस हम बिस्तरी करे सघनि था या नथा करे सघनि? बिल्कुलु करे सघंदा। असां सभिनी मुस्लमान जे कमरे में क़ुर शरीफ़ पियल हूंदा आहिनि। कमरे में क़ुर शरीफ़ पियल आहे, घरवारी सां सोबत ठीकु आहे न आहे? साईं नेकी आहे, इबादत आहे। घरवारी सां जेकी सोबत थींदी आहे न उनजे अंदरि नेकी मिलंदी आहे।
ये ॻाल्हि सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हि न आहे, कंहिं सां बि पुछा को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, चए साईं घरवारी सां जेको असां सोबत कयूं था ऐं प्यार मोहबत कयूं था, छा इन शइ ते असांखे नेकी मिलंदी? अलाह जे नबी फरमाया नेकी बिल्कुलु मिलंदी। इन जे मुक़ाबले में जेकॾहिं कोई बंदो बग़ैर निकाह खां कंहिं औरत सां जिमा करे त फरमाऊं उन ते त सज़ा मिलंदी। पोइ इन जे मुक़ाबले में अलाह ताला निकाह खे हिकु इबादत तौर ते अलाह ताला क्लियर कयो आहे। त काफ़ी जेको आहे डिटेल में आयो, त घरवारी सां जेकॾहिं कोई बि बंदो मेलाप करे थो, सोबत करे थो, भाकुर पाए थो, चुमी ॾिए थो, इनशाला इन ते इनखे अजुर मिलंदो। बाक़ी कमरे में जेकॾहिं क़ुर शरीफ़ रखियल आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन आहे, क़ुर शरीफ़ हिकिड़ी पंहिंजी जॻह ते रखियल आहे ऐं कमरे जे अंदरि घरवारी सां बिल्कुलु सोबत, हम बिस्तरी या जेके बि ज़ाल मुड़ुस जे अंदरि जेके तालुकात हूंदा आहिनि उहे बिल्कुलु बंदो अदा करे सघे थो। कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन आहे। असांजा काफ़ी मुस्लमान इन शइ खां यानी डरी वेंदा आहिनि त साईं हे थींदो न थींदो, वरी जेके ॻाल्हियूं क्लियर करे ॿुधाईंदो उन ते वरी अमल न थींदो आहे। जेके क्लियर करे ॿुधाईंदो बाबा हे मसइलो आहे, हिन मसइले खे हीअं कंट्रोल थींदो आहे, त उन ते वरी अमल कंहिं क़िस्म जो कोई बि कयो न वेंदो आहे। अलाह ताला तमामु साथियुनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।